बैंक में लोन खणाए 5 लाख रुपया उहे स्टम्प पेपर दी वो कोर्ट में केस कोन पैसा ॾिनई। वीडियो घर में अची असल में घर में जेको आहे कमकार वग़ैरह कंदो हुयो। पहिरियों हस्बैंड जेको आहे उनजी तबियत अक्सर ख़राब रहंदी हुई, उनखे हेपेटाइटिस सी हुयो त उहो कम जे लाइ घर में ईंदो हुयो। ईंदो वेंदो त घर में जेको आहे चांहि हिकिड़ो दफ़ो वठी अची करे जेको आहे उन में टेबलेट वग़ैरह मिलाई निंड जूं। वॾी ओपन वीडियो ठाही हुई। उन खां पोइ वीडियो ठाही सर उनजी अम्मी अची करे मूंखे ॿुधायो त पैसा ॾींदी आहे त सभु कुझु थींदो। ॿुधाईंदी आहे कंहिंखे पंहिंजी इज़त पाण विञाईंदी आहे। ऐं चुप करे वेही रहियसि। मुंहिंजा नंढड़ा ॿार बि आहिनि ॿ, ऐं 3 सालनि ताईं ब्लैकमेल कंदा रहिया। उन खां पोइ 3 सालनि खां पोइ वरी हिननि जो इहो त पैसा ॾे भला तोखे वीडियोस ॾियूं, उहो बि कोन ॾिननि। 5 लाख रुपया वठी विया। एहसान जतोई निकाह कयो मूंसां, मूंखे घुराए ग़लति तरीक़े सां। मूंखे चयईं तुंहिंजा ॿार मूं वटि आहिनि, तूं अच। छो जे करे मूं हिन ते कोर्ट में केस कयो त मूंखे 25,000 हर महीनो ॾींदो ऐं न ॾिना अथसि। उनजी बिहाफ ते महीनो ई गुम रहिया मां पुटु पंहिंजे मामे जे घर हैदराबाद। पोइ मूंखे उते घुराईं। उते उन्हनि जेको आहे मां करे छॾियो। मूंखे इहो ई कूड़ ॻाल्हाए घुराईं त तुंहिंजा ॿार मूं वटि आहिनि। उन वटि ई कंटिन्यू आऊं हुअसि। पंहिंजे घर न वञी सघियसि छो जे करे उन्हनि जे मामनि मूंसां नाजाइज़ी कई। मूंखे घिटियुनि में उते राति जो घुमाए मुंहिंजी उन्हनि बि वीडियोस ठाहियूं। थी वञी कूड़ो निकाह विझी वियारी त नौकिरी आहे, पघार आहे, जेतिरो हूंदो खाईंदासीं पे सभिनी खे ख़बर आहे। हर ऑफिस में RPO ऑफिस में हलंदो हुयो, उते बि सभिनी खे ॿुधाईंदो हो पाण त आउं हिन जो हस्बैंड आहियां। निकाह जो बि मना थो करे ऐं घर मां जेको सामान खणी करे भॼी वियो। हिन जी मां उल्टो मूं ते एलिगेशन हणी छॾियो त मूं हिन जे पुट खे अगवा कयो। जॾहिं त अहिड़ी एप्लीकेशन मूं अताउल्ला सर खां उहे सभु खणी विया डॉक्यूमेंट्स जेके बि मूं वटि हुया घरां सभु चोरी करे विया। असां रेंट जी जॻह ते हुन रहायो हो। फारूक लाखेर एडमिन आहे, DSP एडमिन कंप्लेंट ब्रांच जो, SSP ऑफिस जामशोरो में। उन्हनि खे मूं कंप्लेंट ॾिनी, सॼी ॻाल्हि सॼो मसइलो मूं उन्हनि खे ॿुधायो। हुननि चयो सभु कूड़ थी ॻाल्हाई, जेको जतो ई चवनि था। उन्हनि जी माउ चए थी उहा सही आहे। मुंहिंजी माउ पोड़ी मूंसां गॾु हली, इद्दत मां उथी। उन ॾींहुं उनजी हालति इलाही ख़राबु हुई, पोइ बि उहो मूंसां गॾु हली। छो जे करे हिननि ओॾी महिल ई मूंखे बयानु वठे बग़ैर ई सस्पेंड ऑर्डर कढी छॾियो हुयो ऐं चइनि तुंहिंजे पुठियां केरु तोसां गॾु आहे। SSP खे बि पेश थियसि। मूं चयो सर मूंसां हीउ मसइलो आहे। फारूक एडमिन खे ॿुधायो, फारूक एडमिन जो बि ॿुधायोमांसि। मूं चयो सर फारूक एडमिन वटि इंक्वायरी त आहे पर हू मुंहिंजो मुड़ुसु तस्लीम नथो करे। हुनखे उते वञण खां पोइ मूंखे चई माफ़ी घुर हिननि खां। उते मुंहिंजे उन्हनि जे मैडम जे हथ में ओॾी महिल ई मुंहिंजी FIR जी कापी पयल हुई त तव्हां ते FIR थी चुकी आहे। छाजी FIR, छो FIR, मूं कहिड़ो गुनाह कयो हो? ॿार बि हिननि मुंहिंजो ज़ाया करायो 5 महीननि जो। छोकिरो वठी बि पंहिंजी माउ वई। उन्हनि केस बि मूं ते कया, ब्लैकमेल बि मूं ते। मूंखां उन्हनि खे पेरनि ते विहारे, गोॾनि ते वर्दी में विहारे करे मूंखे जेको आहे ब्लैकमेल एतिरो कयो। मुंहिंजूं तस्वीरूं कढी मैडम उथारे 2 छोकिरनि खे चयो झलियो हिनखे। हुनखे चई पंहिंजे पुट खे वठी वञ। सर मूंखे थपड़ूं आयूं मैडम जे आना। ॿार रड़ियूं कंदी वियसि। RPO साहब बीठो, मूंखे हुनखे वरी बि पेश न कराई। पाण वञी हुनखे जेको बयानु वणियसि ॾी आई। सर आउं पुलिस वारी वर्दी पाती, मैडम जी रिस्पेक्ट करे ऐं हुननि जे चवण में वियसि। हुननि इहो कयो, मूंखे थपड़ूं आहिनि। चमाटो हुनजे साम्हूं छोकिरे खे फेवर सर एतिरी। सर आउं पुलिस वारी अकेली, मुंहिंजो को बि फेवर, का बि सिफारिश न हुई। जीअं सपोर्ट कयो उन्हनि खे हिननि मुंहिंजो यार करे छॾियो। सर मुंहिंजी कीअं बि न ॿुधी। एडिशनल IG खे अपील थी कयमि, महिरबानी कयो सर। सीन कयो छोकिरो कल्ह मंगणी करे आयो आहे ॿिए कंहिंसां। टियों ॾींहुं मेहंदी कयोसि मंगणी करे। मुंहिंजे दर ते धूल वॼाया त सर हुन डिवोर्स बि कोन ॾिनी आहे मूंखे। मैडम रिहाना जी फेवर, सर फारूक जी फेवर, मुंहिंजी केर बि ॿुधण वारो न। पोइ असां वर्दी छाजे लाइ था पायूं? असांखे इहो ॿुधायो। असां पुलिस वारी वर्दी था पायूं त केरु असांजी फेवर न कंदो? असां बदमाश आहियूं।
सर प्लीज़ आईजी साहब के रिक्वेस्ट थी कयां मुंहिंजो एतिरो अर्ज़ु आहे अगरि अहिड़ी कंहिं बि पुलिस वारी सां मूंखे जेका अगरि उन मूंसां इंसाफ़ करे सघो था त महिरबानी कयो हिननि ते, हिन जी माउ ते, हिन जे मामनि ते जिन मूंसां नाजाइज़ी कई उन्हनि ते FIR कई वञे, न त मुंहिंजी इहा ई हालत हूंदी।